कंदकोट ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जे पुलिस अटालन जो जमाल जे कचे ऐं बी सेक्शन थाणे जी हदनि में ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो वियो आहे। ऑपरेशन दौरान धाड़ेल मल्कगुज़ार बेलकाणी गैंग जे 2 ॾोहारियुनि खे मुक़ाबले में ज़ख़्मी करण जी दावा पण कई वई आहे। जमाल थाणे जी हद ऐं बी सेक्शन थाणे जी हदनि में पुलिस कार्रवाई कयूं आहिनि। पुलिस ऑपरेशन में पुलिस खे तमामु वॾी कामयाबी हासिल थी आहे। पुलिस बदनाम ॾोहारी मल्हू उर्फ मल्कगुज़ार बेलकाणी जे 2 ॾोहारियुनि साथियुनि खे ज़ख़्मी कयो आहे। पुलिस ऑपरेशन में ॾोहारियुनि जे थाकनि तां वॾी मिक़दार में जदीद हथियार, रॉकेट लॉन्चर, गोला बारूद ऐं गोलियूं हथ कयूं वियूं आहिनि। फताखोर धाड़ियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी आहे, जंहिं में बख़्तरबंद APC चेन जदीद टेक्नोलॉजी जो इस्तेमाल कयो पियो वञे। ज़िले जी 200 खां वधीक पुलिस एहलकारनि तमाम ज़िले जे SHOs पुलिस ऑपरेशन में हिस्सो वठी रहिया आहिनि। SSP ज़ुबैर नज़ीर शेख जो चवणु आहे त ॾोहारियुनि जे मुकमल ख़ात्मे ताईं ऑपरेशन जारी रहंदो। ऑपरेशन में वॾी मिक़दार में हथियार ऐं गोला बारूद हथ कयो वियो आहे। कंदकोट ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जे पुलिस अटालन जो जमाल जे कचे ऐं बी सेक्शन थाणे जी हदनि में ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो वियो आहे। ऑपरेशन दौरान धाड़ेल मल्कगुज़ार बेलकाणी गैंग जे 2 ॾोहारियुनि खे मुक़ाबले में ज़ख़्मी करण जी दावा पण कई वई आहे। जमाल थाणे जी हद ऐं बी सेक्शन थाणे जी हदनि में पुलिस कार्रवाई कयूं आहिनि। पुलिस ऑपरेशन में पुलिस खे तमामु वॾी कामयाबी हासिल थी आहे। पुलिस बदनाम ॾोहारी मल्हू उर्फ मल्कगुज़ार बेलकाणी जे 2 ॾोहारियुनि साथियुनि खे ज़ख़्मी कयो आहे। पुलिस ऑपरेशन में ॾोहारियुनि जे थाकनि तां वॾी मिक़दार में जदीद हथियार, रॉकेट लॉन्चर, गोला बारूद ऐं गोलियूं हथ कयूं वियूं आहिनि। फताखोर धाड़ियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी आहे, जंहिं में बख़्तरबंद APC चेन जदीद टेक्नोलॉजी जो इस्तेमाल कयो पियो वञे। ज़िले जी 200 खां वधीक पुलिस एहलकारनि तमाम ज़िले जे SHOs पुलिस ऑपरेशन में हिस्सो वठी रहिया आहिनि। SSP ज़ुबैर नज़ीर शेख जो चवणु आहे त ॾोहारियुनि जे मुकमल ख़ात्मे ताईं ऑपरेशन जारी रहंदो। ऑपरेशन में वॾी मिक़दार में हथियार ऐं गोला बारूद हथ कयो वियो आहे।